ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। टने मोहम्मद खान जे DHO ऑफिस जे असिस्टेंट खिलाफ़ एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट पारां करप्शन केस जी जांच शुरू कई वई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त असिस्टेंट होदचंद खत्री तालगा अस्पताल टंडो गुलाम हैदर जे मरीज़नि जे खाद खुराक वारी बजट में वॾे पैमाने ते गोभियूं हयूं आहिनि। ज़रियनि मूजिबि असिस्टेंट होदचंद खत्री अस्पताल में आयल मरीज़नि जे खाधे जे मद में 19 लख रुपयनि जो फराड कयो हो। ब्रेकिंग न्यूज़ है टने मोहम्मद खान में आवाज़ शेयर कंदा हलूं पिया। टने मोहम्मद खान जी DHO ऑफिस जे असिस्टेंट खिलाफ़ एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट पारां करप्शन केस जी जांच शुरू कई वई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त असिस्टेंट होदचंद खत्री तालका अस्पताल टंडे गुलाम हैदर जे मरीज़नि जे खाद खुराक वारे बजट में वॾे पैमाने ते गोभियूं खयूं आहिनि। ज़रियनि मूजिबि असिस्टेंट होदचंद खत्री अस्पताल में आयल मरीज़नि जे खाधे जे मद में 19 लख रुपयनि जो फराड कयो हो। टने मोहम्मद खान जे DHO ऑफिस जे असिस्टेंट खिलाफ़ एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट पारां करप्शन जे केस जी जांच शुरू कई वई आहे।